दरिया कदे दस कहिड़ो सुख सरी तो। लतीफ़ साईं वण सां ॻाल्हाए थो, सरी जे वण सां ॻाल्हाए थो, हुनखे चवे थो तूं दरिया जे कंधी ते बीठो आहीं, तुंहिंजे वस में बि कोन्हे कोई चुरण पुरण। दरिया जे करे ओचितो उथली पवे त तूं त केॾां भॼी बि कोन सघे। या त पोइ अहिड़ी पाण में सलाह त धार जी दरिया चढ़े उथले पासे तूं जेको भॼी वञी, पर इहो तुंहिंजे वस में कोन्हे, इहा तुंहिंजी फितरत आहे तुंहिंजी। ऐं घणा ॾींहं तूं जेको आहे सो हिते अलोलियूं कंदे, घणा ॾींहं नचंदे टपंदे। जीअं को माण्हू कंहिं हुकूमत में हुजे, कंहिं मुल्क में हुजे, ऐं उहो बादशाह सां विढ़ी पवे, हुकूमत सां विढ़ी पवे, ऐं विढ़े बीठो हुजे, उहो घणा ॾींहं अहिड़ा मिसाल बि मिलिया आहिनि कि माण्हू अहिड़ा पैदा थिया आहिनि जेके अकेला जेको आहे सो उथिया, विढ़िया ऐं मुल्क बि फतह कया। पर जेको रुॻो वण वांगुरु बीठो हुजे, जेको वण वांगुरु रुॻो बीठो गारियूं ॾे, रुॻो बीठो जेको आहे सो गिलाऊं करे, या रुॻो जेको आहे सो उनखे पियो धमकियूं ॾे उन्हनि खे, बंदोबस्तु न करे पंहिंजे बचाव जो, त उहो लाज़मी हिकु ॾींहुं मरी वेंदो। नालो थींदो आहे हमारा मुड़ुसु माण्हू हो, बादशाह सां विढ़ियो, शींहं खे वञी मथो ऐं शींहं मारे विधुसि। भई माण्हू खे जॾहिं अकुलु मिलियो त उहो पंहिंजे फन फिक्र जे वसीले अहिड़ा घाट घड़िया जो कामयाबु थिए हा। हुकूमतनि सां बि विढ़ी सघे हा, इनकलाब बि आणे हा, रुॻो ॻोड़ा करण मां त कुझु बि कोन थींदो। असुल ॻाल्हि आहे त नतीजो जेको आहे सो निकिरणु खपे। बाक़ी कॾहिं कॾहिं माण्हू बेवस थी थो वञे, उहा अलॻि ॻाल्हि आहे। पर हीअ ॻाल्हि जेको आहे सो लतीफ़ साईं उन वण जी पियो करे, जेको दरिया जे कंधी ते बीठो आहे, जेको ओल छोल पियो करे, ऐं लतीफ़ साईं ॾिसे थो, चवे थो त हीअ हिकिड़े ॾींहुं जेको आहे सो ॿुधी, ऐं दरिया हिनखे खणी हिनखे जेको आहे पारुनि सूधो जेको पटे वञी दरिया में उथी। या त पोइ बेवस आहे, हुनजी बेवसी जी ॻाल्हि थो करे, हुनजी दरिया कंधी दस, दरिया जेको उथंदो पाथंदो जेको आहे, दहशत हूंदी आहे दरिया में। ऐं वण दरिया जे कंधी ते थींदा आहिनि, पोइ कॾहिं उहे पटिजी बि वेंदा आहिनि, कॾहिं बीठा बि हूंदा आहिनि। दरिया कंदे दस कहिड़ो सुख सरीं तो, तोखे कहिड़ो सरीं जो वण। घणी भाङे जेको आहे सो हीअ दरिया ते पाण बीठा आहियूं जीअं त जमड़ा उते, ऐं उते जेको आहे ॿ जा वण आहिनि। अॻे वॾा वण हूंदा, सरें जा वण हूंदा, टालियुनि जा वण हूंदा, माण्हू ॾिसजनि ई कोन था। ॿ वञी किथे वञी बचियो आहे। दरिया कंदे दस कहिड़ो सुख सरीं तो, पहाड़ूं पन बहस। हे तुंहिंजूं पहाड़ूं, हे तुंहिंजा पन, इहे हिकिड़ी घड़ी में खणी जेको आहे दरिया में अचे। पहाड़ूं पन बहस नई धरींदे धूप में, दरिया कंदे दस, दरिया कंदे दस कहिड़ो सुख सरीं तो। माण्हू बि ईअं ई आहे, जेकॾहिं बीह रहियो, पंहिंजो पाण खे वधाईं न, पंहिंजी ताक़त जे करे न वधाईं, पंहिंजो बचाव जो जेकॾहिं को तरीक़ो जेको आहे उन कोन रखियो, त पोइ त उहो ॿुॾी वेंदो। पर भले दरिया जे कंधी ते बीठो हुजे, भले जेको आहे बादशाहनि सां बि विढ़े, हुकूमतनि सां विढ़े पियो, पर जेकॾहिं मुनज़िम थियो, सगारो थियो, तंज़ीम ठाहियईं ऐं लिचक रखियईं, पंहिंजो पाण में अॻिते पोइते थियण जी सघ हुन में हूंदी त बची वेंदो आहे। पर जेकॾहिं बीह रहियो त उहो जेको आहे सो मारिजी वेंदो। कली जलियो कां आशिक़ उभो आऊं, कली जलियो कां आशिक़ उभो आऊं करे, तूं की ॿोड़ी सोणी।
तो कीअं ॿोड़ी सुहिणी ॿेली मुंहिंजी मां कंदीअ जो कां आशिक़ उभो आऊं कर केॾी सुहिणी सिंध आहे आबाद कीअं दुश्मननि खे तबाह करणु चाहिनि था पर सिंध जा सॼण आहिनि सिंध जा सूर्या सिंध खे बचाईंदा सिंधू खे बचाई हीअ सिंधू जी छाड़ छाड़ू सिंधू जो आहे लाल बजान लथो त इलाही हुन लाइ दरिया ठाहिया हीअ जमड़ाऊ बि उहो दरिया आहे जमड़ाऊ मिठड़ाऊ परते आहे ऐं हीअ पाण जेका खॾे जे पासे में बीठा आहियूं किलोमीटर खनि हितां शहर थींदो ऐं ॿ आहिनि रूणूं हिकिड़ो परियां आहे दरिया उहो मुंहिंजो नालो जुमड़ाऊ आहे मुंड जुमड़ाऊ उहो हिकिड़ो ई वेस्ट आहे ॿियो ईस्ट आहे ऐं मेहार बि जेको आहे सो ईअं ई सोणी जॾहिं ॿुॾी वई ईअं अची दरिया ते बीठो हूंदो हीअ बबड़ जो वण आहे जंहिंजे पाण हेठां बीठा आहियूं वण ई कोन्हे वण वढिजी विया हलिया वॾा वॾा वण हूंदा टालियनि जा ऐं सरियनि जा कंदी जॾहिं कां आशिक़ उभो आऊं करे दरिया खे थो चए त तो कीअं ॿोड़ी सुहिणी तो कीअं ॿोड़ी सुहिणी ॿेली मुंहिंजी बांह दरिया तो ते दां ॾींहुं ॾिस ॾींहुं क़याम जे दरिया चयो मूं ते न तप मूं ते न कर मूं सुहिणी तुंहिंजी कान ॿोड़ी आहे पाण ई ॿुधी उन पाण तकड़ हुई साहिर सूंहुं खयो साहिर सूंहुं खयो कसम खयो दरिया साहिर कसम खणी चयो साहिर सूंहुं खयो त मूं न ॿोड़ी सुहिणी जा वञा डोड़ी त करगल अॻे ई कुन में जेसीं आउं डोड़ी पहुतुसि तेसीं जेका सो अॻे ई जेको आहे सो गोड़ घमसान थी वियो आहे जो दरिया में कुन में ॿुॾी वई हली सोनी